अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं मसीह त उहो आहे जंहिंखे ख़ुदि अल्लाह जी बंदे सॾाइण खां आर न आहे ऐं न वरी अल्लाह जे मुक़रब मलाइकनि खे। पोइ जेको अल्लाह जी इबादत ऐं बंदगी खां आर ऐं तकबुर करे थो त उनखे यादि रखणु घुरिजे त अल्लाह उन्हनि खे अनक़रीब यानी क़यामत जे ॾींहुं पाण वटि गॾु करण वारो आहे ऐं पोइ हर कंहिंखे संदसि कयल अमलनि जी जज़ा ऐं सज़ा ॾियण वारो आहे। पोइ जिन ईमान आंदो ऐं नेक कम कया से पंहिंजो पूरो पूरो अजर लहंदा ऐं अल्लाह जे फज़ल सां अञा बि खेनि वधीक नवाज़ींदो। ऐं जिन अल्लाह जी बांफ खां आर कयो ऐं तकबुर कयो त उन्हनि खे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं उहे अल्लाह खां सवाइ कंहिंखे बि पंहिंजे लाइ वाहिरो ऐं वसीलो न लहंदा ऐं न हामी ऐं न मददगार। ए इंसानो, बेशक अव्हां वटि अव्हां जे रब तरफ़ां बुरहान यानी हुज्जत भरी सनद ऐं रोशन दलील अची चुको आहे ऐं असां तव्हां ॾांहुं चिट्टो नूर यानी क़ुरान नाज़िल कयो आहे। पोइ जिन अल्लाह ते ईमान आंदो ऐं उनखे मज़बूती सां पकड़ियो उन्हनि खे जल्दी ई पंहिंजी रहमत ऐं फज़ल जे साए हेठां रखंदो ऐं उन्हनि खे पाण ॾांहुं सिधे रस्ते जी रहनुमाई ऐं हिदायत जी तौफ़ीक़ अता कंदो। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू तोखां कलाला यानी बेबुण यानी बिना औलाद मरण वारे बाबति पुछनि था। चओ त अल्लाह तव्हांखे कलाल बाबति हुकुम थो करे त जेकॾहिं को अहिड़ो मर्द मरे जंहिंखे औलाद न हुजे ऐं न माउ पीउ हुजे ऐं रुगो भेण हुजे त उन्हीअ भेण लाइ मिल्कियत जो अधु हिसो आहे। पर जेकॾहिं भेण बे औलाद मरे त भाणस संदसि समूरी मिल्कियत जो वारिस थींदो। पर जेकॾहिं कलाला जूं ॿ भेनर आहिनि त उन्हनि लाइ छॾियल मिल्कियत मां 2 टिहायूं आहिनि। जेकॾहिं वारिस घणा भाइर ऐं भेनर आहिनि त मर्द जो हिसो 2 औरतुनि जे हिसे बराबरि आहे। ऐं यादि रखो त अल्लाह अव्हांखे पंहिंजा हुक्म चिटा वाज़े ऐं पधरा बयान करे ॿुधाए थो जीअं अव्हां गुमराह न थियो ऐं अल्लाह हर शइ खे खूब ॼाणींदड़ आहे।